अस्सलाम वालेकुम नाज़रीन और इसी तरह धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान और जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जो हेडलाइंस। कराची के मुख्तलिफ इलाक़न में बरसात। डिफेंस क्लिफ्टन सदर टावर गुलशन इकबाल गुलस्तान जोहर कोरंगी साइट एरिया औरंगी टाउन में तेज बरसात। रोडन रस्तन ते पानी बीजी वही। कायदाबाद में सब खां वधीक 32 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वही। PF बेस मसरूर शायरा फैसल सरजानी टाउन में 26 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वही। नाज़िमाबाद में 22 एयरपोर्ट पर 19 मिलीमीटर बरसात वही। मौसम खाते जो चवणा त तेज ऐं हल्की बरसातुनि जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रहंदो। 150 मिलीमीटर ताईं बरसात पइजी सघे थी। बरसात जो ॿियो सिस्टम बि तैयार थी रहियो आहे। 17 अगस्त ताईं सिंध में दाख़िल थींदो। जैकवा थाणबुला खान कोटलालू दाबेजी में बरसात सबब मौसम खुशगवार थी वियो। वॾे वज़ीर पारां बरसात मुतासिर इलाइक़नि मां पाणी फौरी तौर नेकाल करण जूं हिदायतूं जारी। सैयद मुराद अली शाह चयो त मकानी इदारा ऐं वाटर बोर्ड बरसात खां पोइ पाणी जी नेकाली खे यकीनी बणाइनि। बरसात दौरान कचनि घरनि में रहंदड़ माण्हुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। पाकिस्तान तहरीक इंसाफ इलेक्शन कमीशन के फॉरेन फंडिंग बाबत फैसले के इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। इलेक्शन कमीशन की कार्रवाई गैर कानूनी करार ॾियण की दरख़्वास्त। PTI के एडिशनल सेक्रेटरी उमर अयूब इलेक्शन कमीशन खिलाफ दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में चयो वियो आहे त फैसले में केतिराई झोल आहिनि। फॉरेन फंडिंग बाबत 2 अगस्त वारे फैसले ऐं शोकास नोटिस के कालादम करार ॾिनो वञे। इदारे हमारी जान है, कभी इदारे के खिलाफ बात इस्लामाबाद की डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट PTI अगवान शहबाज गिल के 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शहबाज गिल के जुमे ते बिहार पेश करण जो हुक्म। शहबाज गिल खिलाफ दाख़िल केस में बगावत समेत 10 संगीन कलम शामिल। पुलिस जो चवण जवाबदार खां मोबाइल फोन ऐं बयान वारो पेपर हथ करणो आहे। उहा बि जांच कई वञे त इदारनि खिलाफ प्रोग्राम कंहिंजे चवण ते कयो वियो। अदालत इस्लामाबाद पुलिस जे 14 ॾींहनि वारे जिस्मानी रिमांड वारी दरख़्वास्त रद्द कंदे 2 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾिनो। शहबाज गिल जी ऑडियो फॉरेंसिक ऐं तिबी मुआइनो कराइण जो बि हुकुम। वफ़ाक़ी घरू वज़ारत पारां शहबाज गिल खां जांच लाइ SSP इन्वेस्टिगेशन जी सरबराही में 6 रुकनी कमेटी कायम। खिलाफ जो बातें आपने की हैं, कोई पार्टी पॉलिसी थी है क्या? इदारे हमारी जान है, कभी इदारे के खिलाफ बात। शर्मिंदगी हो, एक मुहिब्बे वतन का बयान है वो। बेशक एक अपनी फौज से प्यार करने वाला आवाम को उकसाने की कोशिश नहीं की, बिल्कुल भी नहीं। मैंने सिर्फ स्ट्रेटेजिक मीडिया सेल ऐसे अफसरान जो गलत काम कर रहे हैं उनको कहा, जो स्ट्रेटेजिक मीडिया सेल के अंदर एक ही रात में शहबाज गिल जो सॉफ्टवेयर अपडेट थी वियो। शहबाज गिल चयो आहे त इदारा असांजी जान आहिनि। बयान ब्यूरोक्रेसी बाबत ॾिनो हो वतन ऐं फौज सां प्यार आहे। इस्लामाबाद जी सेशन कोर्ट में पेशी दौरान मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे शहबाज गिल चयो त अवाम खे भड़काइण जी कोशिश न कई आहे। इल्ज़ामनि खे अदालत में ग़लत साबित कंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे शहबाज गिल जो बयान तय थियल हो।
इमरान खान की सदारत में थियल मीटिंग में लिखियो वियो सबूत मिलिया त इमरान खान के भी गिरफ्तार कंदासीं। शहबाज गिल के केस दाख़िल करण खां पोइ गिरफ्तार कयो वियो। ज़ाहिरी जे मार्जन में पाकिस्तान जो को किरदार न आहे। उमर ख़ालिद खुरासानी दहशतगर्द जे ख़ौफनाक वारदातनि में मुलस हो। संदसि मार्जन की तस्दीक थी वई आहे। पंजाब के वडे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही भी शहबाज गिल के फौज खिलाफ बयान की मज़म्मत करे छॾी। परवेज़ इलाही चयो फौज खिलाफ बयान ते शहबाज गिल के दड़का ॾिना हुआ। बयान से फ़ायदो न नुक़सान थियो आहे। शहबाज गिल के चयो हो तो में अक़ल ही न आहे। फौज खिलाफ छो बयान ॾिनो। PTI क़यादत के भी शहबाज गिल के बयान खां पाण के धार करणु घुरिजे। इदारा असांजा आहिनि, उन्हनि खिलाफ बयान ॾियणु मुनासिब न आहे। PTI चेयरमैन इमरान खान की सदारत टिपनी गाला में पार्टी के सीनियर क़यादत जो इजलास शहबाज गिल की गिरफ्तारी 13 अगस्त से लाहौर में रखियल जलसे ऐं सियासी सूरत-हाल ते मुशावरत कई वई। तहरीक इंसाफ में फौज में विछोटियूं पैदा करण वारी साज़िश कामयाब न थींदी। हुकूमत पारां गिरफ्तारी वारो सिलसिलो हाणे रुकजण वारो न आहे। माण्हुनि जा ज़मीर ख़रीद कया विया। अवाम बंद कमरन में थियल फैसलन के कबूल न कंदो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस करे PTI अखबार असद उमर, शफकत महमूद, अनलेब अब्बास ऐं ॿियनि चयो आहे त अवाम मुल्क ख़िलाफ़ साज़िश ते ॿाहिरि निकिरे आयो आहे। पंजाब में अवाम जे ॾढ सां ताक़तवर तबिके खां इक़्तिदार वापसि वरितो। इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग ते फ़ैसिलो सबूत ॾिसण खां सवाइ ॾिनो। इमरान खान मुल्क के सब खां वडी माफिया करार इदारन के दबा में आणन PTI चेयरमैन की आदत है। तहरीक इंसाफ वारा पान के आइन ऐं कानून खां मथां समझन था। इमरान खान पाबंदी मॉडल फंडिंग वठी आइन जी पंहिंजी गड़ी कई आहे। हिक रिथाबंदी तहत पाक फौज के शहीदन खिलाफ किरियल मुहिम हलाई वई। सूबाई वज़ीर शहीद गनी जो कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। अमरीकी डॉलर की भेट में रुपयो मुस्तहकम थियण लॻो। इंटरबैंक में डॉलर के कदर में वधीक 3 रुपया लात। अमरीकी डॉलर 219 रुपया 50 पैसनि जो थी वियो। इस्लामाबाद में धमाके की साजिश इतफाक़ी तौर नाकाम। बाराकुओ में 2 मोटरसाइकिल में टक्कर सबब धमाकेदार मादो फाटी पियो। 3 ॼणा सख्त ज़ख्मी। पुलिस मोटरसाइकिल में नसब थियल धमाकेदार मादो डेंटोवेटर ऐं तारूं हथ करे जांच शुरू करे। कराची शहर के मुख्तलिफ इलाक़न में बिजली की बदतरीन लोड शेडिंग। शहर में बिजली की लोड शेडिंग 8 खां 15 कलाक ताईं पहुंची वई। बल्दिया टाउन, लियारी, क्यामाड़ी, शेरशाह ऐं नासिमाबाद समेत मुख्तलिफ इलाक़न में लोड शेडिंग के अज़ाब सबब शहरी सख्त परेशान। मधेजी में वक्ती गवर्नर आगा सराय दुरानी पारा मकानी चूंडण में कामयाब थी आयल उम्मीदवार में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मञता अवार्ड विराया विया। यूसी ॾखण, कंदर, गणुवा, मधेजी टाउन समेत 17 यूसीन के उहिदेदारनि ऐं वर्करनि खे मञता सर्टिफिकेट ॾिना विया। दादू में दरिया के पानी में लगातार 4 सबब कचे जा केतराई गोठ पानी हेठ अची विया। लखें रुपयनि जो फसल तबाह थियण लॻो। लड प्लान शुरू थी वई। बोर सबब कचे जा 20 गोठ कायम खरल। गुल मोहम्मद कोरे जो, नबी बख्श जतोई, सोनू जतोई, सोनू चाडियो, अलाजुड़ो जतोई, छतो खान मस्तोई समेत ॿिया गोठ पानी हेठ अची विया।
तिर ग्वार वोण वल तूरियो भींडियूं ऐं ॿियो फसल पाणी हेठि अचण सबबि आबादकारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान। का वास्ता कर मेहरबानी कर, बहुत ये लोग मुझे मारते, कैसे बहुत मारते हैं। खुदा का खाब कर, जाने से ये लोग ज्यादा खतरनाक लोग हैं, ज्यादा खतरनाक है। मार तो ना भाई, मेहरबानी कर, अल्लाह का वास्ता। अम्मी को भी बोल दे, चांदी को भी बोल दे, सबको बोल दे कि पैसा इकट्ठा कर, पैसा इकट्ठा कर, मेहरबानी होगी ना मार। बहुत मारे ना, बहुत मारे। अल्लाह का खाब कर, मुझे छोड़ा, बहुत मैं इधर मर रहा हूँ, एक मिनट में मर रहा हूँ। औरतां ने आवाज़ तहरीक जी अगवा थी वियल 4 सदा जो नौजवान बाज़ियाब न थियो। धाड़ेरनि पारां नौजवान ते तशद्दुद करण वारी वीडियो वायरल। वारसनि खां 70 लख भुंग तलब। मुगवी जे वारसनि चयो आहे त नौजवान खे शादी जो आसरो ॾेई 4 सदा खां घुरायो वियो। ग़रीब आहियूं, 70 लख रुपया भुंग अदा नथा करे सघूं। सिंध सरकार बाज़ियाबी में मदद कराए। SHO फुलेली सां का बि ॻाल्हि ॿोल न आहे कई वई। रिश्वत घुरण वारी ऑडियो कूड़ी आहे। जामशोरे में SHO फुलेली जे मुबैना ऑडियो लीक वारे मामले जे अहम किरदार नसीम पंवर पंहिंजे मौक़िफ़ तां फिरी वई। नसीम पंवर वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त मूं SHO फुलेली सां का बि ॻाल्हि ॿोल न आहे कई वई। रिश्वत घुरण वारी ऑडियो कूड़ी आहे। मुड़ुस सां राब्तो कयो आहे, 1-2 ॾींहनि में घर अची वेंदो। पाड़ेसरी जे कुकड़ खां तंग जर्मन शहरी अदालत में पहुची वियो। शहरी जो चवण आहे त कुकड़ रोज़ानो 200 भेरा बांग ॾींदो आहे। ज़हनी मरीज़ बणिजी वियो आहियां, कुकड़ खां जिंद छॾाई वञे। Johannesburg. It's time for some change. You wanted simple for your first job back. Doesn't get simpler. I don't see why death led any of us off this train. We need to come up with a plan. Not gonna hurt people. What's happening to your face? Maybe there was a little head trauma? Maybe. I gotta get off this train. हॉलीवुड सुपरस्टार ब्रैड पिट जी फिल्म ब्लड रेन 5 ॾींहनि में 15 अरब रुपयनि जो बिज़नेस करे वरितो।